मोहब्बतन जो माग एक अड़े गोठ जी कहानी जैसे जर जो पानी कड़ो ऐं फसल सिर्फ वसत थिन। इन करे गोठ वारन जी हर वक्त नजरूं मथे आसमान तरफ हूंदियूं आहिनि। बुखन दुखन में जिंदगी गुजारण खां पोइ बि ज़ुबान ते हर वक्त मालिक जी ज़ात जो शुक्र बिजा आणींदा रहनि था। पाण में विढ़नि था, झगड़ो कनि था ऐं ॿारनि जियां हिकु ॾींहुं विढ़नि ऐं ॿिए ॾींहुं सभु हिकु थियो वञनि। दिलि में कॾहिं बि नफ़रतनि खे जनम कोन था ॾियनि ऐं हर वक्त हिक ॿिए सां मोहबत वंडींदा रहनि था। हिन कहाणी जा सभु किरदार पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। ही आहे मुजेरी, ॻोठ जो चङो। ही आहे त 2.5 दर्जा पढ़ियल, पर पाण खे कलेक्टर खां ई मथे सम्झंदो आहे। पीर हुजे या मीर हुजे, पर मुजेरीअ जो को मट ई न आहे। ॻोठ वारा त मुजेरी जी इज़त कनि था, पर घर में मुजेरी जी हले ई कान्हे। संदसि ज़ात माई आई बायताल न करे, ईअं थी नथो सघे। ही आहे माई ढकड़ी, जेका गिला करण का मुड़े ई कान ऐं चवंदी आहे त जॾहिं मालिक खे ढकिया त पोइ ढकड़ी छो न ढके। हिननि खे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, असांजा जहिड़ा नंढड़का आहिनि। हा मां, कावनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। ही आहे सूमर सौदाई, पंहिंजे वापार करे सौदाई बणिजी वियो, पर पोइ बि कंहिंखे वठ नथो ॾे। सूमर अथई 1 नंबर जो सौदाई, नफ़ो थिए या न थिए, पर सोतो ज़रूर कयो। जहिड़ो सूमर आहे त उन खां घटि वरी संदसि ज़ाल बेबुल बि नाहे। बेबुल बि बेबुल ठही, हा बेबुल खां बलाऊं पनाह थियूं घुरनि। ही आहे 1 नंबर जो फॾाई होतू, ऐं जिते होतू हुजे हुते हुल न थिए। होतू हुजे हुल न थिए, पोइ होतूअ जे हुजण जी कहिड़ी ज़रूरत आहे। वरी होतूअ खां 4 हथ वधीक संदसि ज़ाल खैरी। जिते खैरी हुजे ऐं उते खैर, खड़ो ई नथो लॻे। ही आहे खड़पील, जंहिंजो गुज़र टांगे गाॾे ते आहे। खड़पील नालो इन करे पियो, को बि कमु करण वक़्तु नफ़े ऐं नुक़सान जो असुल बि न सोचे। डोरो नारो, कंडो, नंढो स्टाफ, वॾो स्टाफ, 5 रुपया, चावदी। इन खां अलावा ॿिया खोड़ सारा किरदार आहिनि ऐं हर किरदार हिकु कहाणी आहे। बुखन दुखन ते ज़िंदगी गुज़ारींदड़ किरदारनि जी अचोत ॾिसूं था कहाणी। होतू बाबा, मूंखे लॻे थो त हिन साल वस थिए ई थी। न थोड़ो ई कोन सके, ॾिसी न पा ककरी आसमान ते आहे। बाबा पूरब खयूं बीठो आ, छोड़ के ज़रूर गीले खणी ईंदो। मुजेरी ख़बर कान्हे, अॻिए साल पूरब खुली साड़ो थी पियो, पर हिकिड़ो ककर बि नज़र आई। हाँ, हो तो हिन मिट्टीअ मां बि मींहं जी महक पई थी अचे। तूं पाण सिंघी ॾिस, ए मुंहिंजा मालिक, ही ॾिस मिट्टी बि प्यासी आहे। मालिक, असां ते रहम कर। ए मुंहिंजा रब्बुल आलमीन, को वॾो फुड़ो वसाए को वॾो फुड़ो मुंहिंजा मालिक। मुझे ॾिस जाए, ही
टियों साल बस कांदी असां मिस्किननि खे सजा हो तो मुझेरी सही थो चवे। पूरा बि कम खे पटियूं वेठो, वॾफड़ो ज़रूर वसंदो। सुधाई अॻे साल बि ईअं हुई। सावण वियो, अडो वियो, ॾिसो में वॾो आसरो कयोसीं। ॾिसो वॾफड़ो त छा पर सुधा हिकिड़ी नंढड़ी फुड़ी बि कान वसाई। है ओ जने नाद न बिज अला तने तुंहिंजो आसरो ओ पो बारिश जो अला वलडी उन्हनि खे वो ओ अला अला ओ अला अलाई अला चलो कम कारुन के बादल प्यारा इतने रखीस ना इतने रखीस तरस मचे बेटा तरस अचन था खमीस उठबो बाबा खमीस इटबी दे हली या डोर ना दे 5 रुपया वे चाबुदी डोरो नारो वडो स्टाफ नंदो स्टाफ 5 रुपया चाबुदी हल खड़पी ला जल्दी कर बाबा देर थी दे छो घर पिलवारो कर बाबा देर पीछे आयो जल्दी कर देर थी दे बंद कर चाबरी देर थी दे हल जुमा कान दोनी चाचे खमीस ले वजणो है। चाचे खमीस ते बियार रे हां अतो खमीस ते बियारो हेडा टिमा ठाया दस ओ आसमान सा तो लगे अन्या लगो पियो यो खमीस ते मो चाचो चवंदो आ वंदे देण का सुठो आ पंडित गारू तिबे ते उछारे थियो कला त थी आ बाबा वे 5 रुपया वे है ना नहीं चाहतो जुमा हूँ इस वाली के ले थी गया यार एक स्प्रे सा हवा बा खड़पी ले ओ बाटा बोरो गेते टांबरो के हलन दिया आज के ना दी बोल बदला करवनी चावती अब आज ने मालिक है पर ढक गया ने तो ढकनी छो न ढकींदी अबा ये तो मुझे मथा अजाया इल्जाम है ना तो ढकनी कंजा राज रखे ही कान थी जल्दी अच पर 5 रुपया कनियो अच चावती अबा मां भी दस खमीस टिबो आई तो इंदे ढोरो नारो भला ये 5 रुपया पेरे स्टाफ जो किथा जो इंसाफ है माई ढकनी नंढो वडो स्टाफ 5 रुपया थी जेकॾहिं तूं कस नथी खाई त तूं वञ ढोरे ना दे लाओ पोइ उन्हीं खां वरी वापसि कमीस में हली वञ खड़पी ले हिन में शक बि न थई काकी ढकणी ईअं बि कंदई पर पाण खे कस कोन लाईंदई तोरो सब्र कर पोड़ी माई हां टांगे तई पहुंचा टांगे ते चढ़ी वे हां कोई त हलंदे न थोड़ो पोइते थी वे जा मदा पूरी भॼई न पासीरियूं पूरब असां सां एॾी बेवफ़ाई छो थो करी? 3 साल आहे असांजा पट प्यासा आहिनि हाणे त को वॾो फुड़ो वसाए न वसंदो बाबा अहिड़ो त वॾो फुड़ो वसंदो जो ढोरा ढबा हिकु थी वेंदा। अड़े सोदाई खुट्टी थी खड़ई खामखा खुट्टी थी खड़ई ओ तो हुल्ल न कर मां चवां थो हुल्ल न कर हरू भरू परावा सौदा न फिटाए रही कारीगर दे पेर थो पवे कारीगर ते भला जे वस थी पए त पोइ ईदू पोइ हाणे ईअं कर जो ॿुधाए
88 जे फ़सुल जा घणा ॾींदे? हाँ तूं ॿुधाए। मां ॿुधाए, मां तोखां वठंदुसि पूरा 8000। नको इहे तमामु वॾा आहिनि। पोइ भला तूं ॿुधाए घणा ॾींदे? मां तोखे 4000 रुपया ॾींदुसि, न टको घटि न टको वधि। हा पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि तोखे मञणी पवंदी, मां 88 चूंडे खणंदुसि ऐं वधीक आहे तुंहिंजी मर्ज़ी, क़बूल करीं या न करीं। मुफ़्त जा जामी तो रान। बाबा मूंखे क़बूल आहे न, मूड़ी ॾे। हा घर हल, मोरी ॾियां थो। सदाई पोरगो घर पहुची पुट बिगुल जे घरे कपड़न जे थापे सां न कुछ त पोइ पुट मूंखे चए छा? इहा मुंहिंजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे का जो ॿुधाईंदो। सौदो त बाबा पको थियो न? बाबा पको थियो